आइंस्टाइन जे हिकु तहक़ीक़ मुताबिक़ उन ॻाल्हि खे साबित कयो वियो आहे त इंसानु जेकॾहिं रोशनी जे रफ़्तार खां तेज़ सफ़र करे त हू वक़्ती सफ़र यानी टाइम ट्रेवलिंग करे सघे थो, जंहिंजे मदद सां हू पंहिंजे पास्ट या पंहिंजे फ्यूचर में वञी सघे थो। दुनिया जे शुरूआती अर्काई अमल खां ई हर क़िस्म जे मख़लूक़ खे इन दुनिया में कंहिं न कंहिं मक़सद लाइ पैदा कयो वियो आहे ऐं उन सॼे कारोबार में इंसानु हिकु अशरफुल मख़लूक़ात तौरु सुञाती वञे थी। जी दोस्तो, हमेशह कंहिं न कंहिं नई खोज ऐं नई तलाश में रुधल ही मख़लूक़ पंहिंजे इन तजस्सुस में रहे थी त छा हिन दुनिया में टाइम ट्रेवलिंग यानी वक़्ती सफ़र मुमकिन आहे, ऐं उन ई खोज लाइ इंसानु ॾींहों ॾींहुं नयूं तहक़ीक़ूं कंदो रहे थो। टाइम ट्रेवलिंग आहे छा ऐं इहो कीअं थींदो आहे? टाइम ट्रेवलिंग दुनिया जी मिकनाती एनर्जी खे चीरींदे रोशनी जे रफ़्तार जो घटि में घटि 80% खां मथे वारी स्पीड खे ख़ला में मिकनातीसी रोशनी खे चीरींदे पंहिंजे वक़्त या ग्रेविटी खां तेज़ सफ़र कयो वञे त हू इंसानु पंहिंजे फ्यूचर या पंहिंजे पास्ट में वञी सघे थो ऐं इन ई सफ़र खे टाइम ट्रेवलिंग यानी वक़्ती सफ़र चयो वञे थो। इन सॼे कारोबार में यानी टाइम ट्रेवलिंग जे इन अमल खे न सिर्फ़ साइंसी बल्कि मज़हबी तौरु बि हक़ीक़त तस्वुरु कयो वञे थो ऐं इन जो तज़किरो मुख़्तलिफ़ मज़ाहिब जे किताबनि ऐं साइंसी अमलनि सां इहो साबित कयो वियो आहे त टाइम ट्रेवलिंग मुमकिन आहे। हेलो दोस्तो, मां आहियां समद ख़ान लाशारी ऐं असांजे हिन मालूमाती वीडियो में अव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। अगरि अव्हां बि चाहियो था अहिड़ियूं मालूमाती वीडियो ॿुधणु ऐं ॾिसणु त असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। अगरि असां ॻाल्हि कयूं टाइम ट्रेवलिंग जी शुरूआत जी त हीउ शुरू किथां खां थियो, त हिन जी शुरूआत जंग अज़ीम हिक खां ई थी वई हुई ऐं उन जो असुलु मक़सदु दुश्मननि जे हथियारनि खे पंहिंजे ज़ब्ते में आणे उन्हनि खे नाकारा बणाइणु हुयो ऐं दुश्मननि ते ग़लबो पाइणु हुयो। ऐं इन जा सबूत असांखे जंग अज़ीम 2 में बि ख़ासा चङा मिलनि था पिया। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ उन वक़्त जो मशहूरु वेढ़ा हिटलर बि इन मशीन खे यूज़ कंदे ई पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वेठो ऐं ॿिए तरफ़ उन जे ख़ुदकुशीअ जा बि चोॿोल घुमंदा रहनि था। दोस्तो, छा टाइम ट्रेवलिंग जा कुझु अहिड़ा सबूत आहिनि जंहिंखे ॾिसी करे इंसानु इहो सम्झी वञे त टाइम ट्रेवलिंग मुमकिन आहे? जी हाँ, बिल्कुलु। हिन वक़्तु गूगल ऐं यूट्यूब ते मुख़्तलिफ़ अहिड़ियूं वीडियोज़ ऐं अहिड़ा सबूत मौजूदु आहिनि जिन सां इंसानु इहो एतबार करण ते मजबूर थी वञे थो त टाइम ट्रेवलिंग हिन वक़्तु यानी वक़्ती सफ़र मुमकिन आहे। असांजी पहिरीं वीडियो जंहिंमें हिकु फ़ोन वारी औरत ॾिसी सघिजे थी पई, हीअ वीडियो 1908 जी चार्ली चैपलिन जी हिकु फिल्म जे नुमाइश दौरान फिल्माई वई, जंहिंमें हिकु औरत खे फ़ोन इस्तेमालु कंदे ॾिठो वञे थो पियो, जॾहिं त पहिरें फ़ोन जो आविष्कार या ईजाद 1973 में वजूद में आई। दोस्तो, हिन ॿी वीडियो में अव्हां ॾिसी सघो था जेका हीअ पहिरीं वीडियो जे 10 साल बाद में हिकु औरत खे हथ में फ़ोन इस्तेमालु कंदे ॾिठो वञे थो ऐं इहो हिन वीडियो जे ॾिसण बाद असां हिन सोच ते बिल्कुलु असां मजबूर आहियूं छा हिकु टाइम ट्रेवलर औरत आहे। दोस्तो, असांजी हिन टी वीडियो में अव्हांखे 100 साल पहिरियां जो ठहियलु हिकु आर्ट में ॾेखारियो पियो वञे जंहिंमें हिकु औरत लैपटॉप नुमा चीज़ खे सिधो कंदे ॾिसिजी सघिजे थी ऐं उन लैपटॉप में 2 USB होल बि आहिनि, जॾहिं त उन दौर में लैपटॉप नुमा कंहिं बि चीज़ जो को आविष्कार या नामो निशान न हुयो। दोस्तो, असांजी हीअ चौथीं चीज़ जेका 1100 साल पहिरियां जी मिलियल हिकु मम्मी आहे जंहिंजा जूता ऐं लिबास ॾिसी असांखे अॼु जे कंहिं मॉडर्न दौर जो को कलेक्शन महसूसु थिए पियो। अगरि जूतनि जी डिज़ाइन अव्हां ॾिसो त अव्हांखे एडिडास जो को मशहूरु नुमा डिज़ाइन या को ब्रांड नज़र ईंदो ऐं उन जी पैंट खे ॾिसी करे अव्हांखे अरमानी, चेज़अप या का ॿियो मशहूरु ब्रांड नज़र ईंदो। त छा हीउ वाक़ई सच थी सघे थो त 1100 साल पहिरियां वयल पास्ट में हीउ हिकु टाइम ट्रेवलर थी सघे थो? दोस्तो, असांजे हिन पंजी तस्वीर में अव्हांखे हिकु माण्हू जेको ब्लैक चश्मा पहिरियल नज़र ईंदो हूंदो। अगरि अव्हां हिन जी टी शर्ट ते गौर कयो त उहा हिकु 3D प्रिंटेड टी शर्ट आहे ऐं उन हिकु अहिड़ा सनग्लासिस पातल आहिनि जेके 1940 में न हुआ।
अगरि तव्हां हिन जे हथ में गौर सां ॾिसो त हुन जे हथ में DSLR नुमा हिकु चीज़ बि मौजूदु आहे ऐं असांखे उन जे उन तस्वीर में हिकु ॿियो साथी बि नज़र आयो जेको पंहिंजे मुंहं खे लिकाइण जी कोशिशि करे रहियो आहे। हीअ तस्वीर इंटरनेट ते हिपस्टर जे नाले सां मशहूरु आहे ऐं ॼाती सुञाती वञे थी। छा थी सघे थो त इहे ॿई माण्हू के टाइम ट्रेवलर हुजनि जेके पंहिंजे पास्ट में वञी कुझु खोज करे रहिया हुजनि। दोस्तो, असांजी 6हीं ऐं आख़िरी तस्वीर हीअ आहे जेका इजिप्ट जे मशहूरु ज़माना मिलियल आर्ट मां हिकु तस्वीर आहे जंहिंमें ॾिठो वञे थो त हिकु चित्र जेको बिल्कुलु जहाज़ यानी हिन वक़्त जे हेलीकॉप्टर जहिड़ो ॾिसिजे थो पियो ऐं उन दौर में हेलीकॉप्टर जहिड़े कंहिं बि शइ जो आविष्कार न थियो हो। इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसंदे असां इन सोच ऐं इन वीचार ते मजबूर आहियूं त छा वाक़ई टाइम ट्रेवलिंग जो को वजूदु आहे ऐं टाइम ट्रेवलिंग मुमकिन आहे। अव्हां जी छा राय आहे ऐं अव्हां इन बाबति छा सोचे रहिया आहियो? असांखे पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा। असांखे पंहिंजी राय पहुचाइण लाइ असांजे कमेंट बॉक्स में कमेंट कंदा ऐं असांजी हिन वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त प्लीज़ हिन खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं अहिड़ियूं ॿियूं वधीक मालूमाती सिंधी वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा।